अस्सलामुअलैकुम दोस्तों, सोप सीरियल वेरनि जे वस्ती जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे इन जा तफ़सीलात ॼाणण लाइ जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द तव्हां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बिजार ख़ान अञा जेको आहे चिबिड़ ख़ान खे आज़ादु न कंदो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त चिबिड़ ख़ान चवंदो छा बि थी वञे मां कोन झुकंदुसि। तंहिंखां पोइ बिजार ख़ान चवंदो त जेसिताईं झुकंदो न तेसिताईं आउं हिन मां हथु न कढंदुसि। ऐं होॾो वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे बहादुर शाह जेको आहे बहादुर ख़ान जनरोकी जो संग वठणु वेंदो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तंहिंखां पोइ हू जेको आहे सो चवंदसि त जेको आहे मां हिन सां शादी न कंदुसि, छो जो जानरोकी चवंदी त मां इन सां शादी करणु नथी चाहियां, मां शाहिद सां शादी कंदुसि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सो होॾो वरी हे हाकिम ख़ान जेको आहे सो ॻोठ जी न्याणी जेका अॻवा थी चुकी उन्हनि जा पेरा ॻोल्हण में मसरूफ़ हूंदो। ऐं होॾो वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बहादुर ख़ान ईंदड़ नए एपिसोड में पंहिंजे कमदार खां पुछंदो त मां जेको तोखे कमु सौंपियो हुनजो छा थियो। तंहिंखां पोइ हू चवंदसि त पेरा त मिली विया आहिनि, पर पेरा जेके मिलिया आहिनि उहे पंहिंजे ॻोठ जा माण्हू आहिनि, पर हाल मां नालो न ॿुधाईंदुसि छो जो नालो ॿुधाइण खां आउं डिॼां पियो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हक़ीक़त में शेरोज़ ख़ान उहो आहे, उहो जेको आहे सो बहादुर ख़ान खे न ॿुधाइणु चाहे थो त इहे कमु जेको आहे सो शेरोज़ ख़ान जा आहिनि। ऐं तव्हां ॿाहिरनि खे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सिने टी वी ते ॿियो ड्रामो बि हली पियो जेको आहे सिर्फ़ु मश्करी जे हिसाब सां आहे। दोस्तों, तव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट में पंहिंजो राय ॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं नए वीडियो में, रखंदा पंहिंजो ख़्यालु, ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।